अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। हाणे शामिल कजे थी अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। अल-ख़ादुम वेलफेयर ट्रस्ट जी निगरानी में हाशमानी मेडिकल फाउंडेशन जे तरफ़ां सिविल अस्पताल मकली ते फ्री मेडिकल ऐं सर्जिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिं में अखियुनि जो मुफ़्त ऑपरेशन, साई, ब्लड शुगर समेत ॿियनि बीमारियुनि जी मुफ़्त चकास इलाज ऐं मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। तक़रीबन 2000 खां बि वधीक मरीज़नि जूं टेस्टूं, इलाज ऐं दवाऊं पिणु फ्री में ॾिनियूं वयूं, जॾहिं त लॻभॻि 300 माण्हुनि जे अखियुनि जो ऑपरेशन पूर्ण कयो वियो। अल-ख़ादुम ट्रस्ट जे अॻुवान नाले वारे वकील शबीर अहमद कुंवर ॿुधायो त असां ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जो फ़ी सबीलिल्लाह ख़िदमत करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ठटे खां पोइ असां ॿियनि शहरनि में अहिड़ियूं मुफ़्त मेडिकल कैंपूं क़ाइमु कंदासीं, जंहिं इलाज लाइ दरबदर थींदड़ मस्कीन ऐं ग़रीब माण्हू उन मां फ़ाइदो वठी सघनि। उन खां अलावा एडवोकेट शबीर अहमद कुंवर ॿुधायो त जिन माण्हुनि जो हिते इलाज मुमकिन न आहे, उन्हनि मरीज़नि खे असां पंहिंजे ख़र्च ते हाशमानी अस्पताल कराची मां इलाज कराईंदासीं, जॾहिं त कैंप में डॉक्टर शरीफ़ हाशमानी, वर्ल्ड मेमण वेमण फोरम ऐं हालारी जमायत पिणु शिरकत कई। आख़िर में वॾे तइदाद में मुस्तहक़ आयल मरीज़नि में मुफ़्त कंबल पिणु तक़सीम कया विया।